या रात अचण वारी रात। इन्हीं रात में सरकार मदीना इशा जी नमाज पढ़ी। सुभान अल्लाह। मुसल्ले से भी चाहें क्या रुकुआ सिजदुआ ताजो मराइंदे सुबह जी अज़ान थी थे पई वो सर सीधे। जनाब महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह 40 साल मुसलसल इशा जी नमाज पढ़ी। उन्हीं वजू सां सुबह जी नमाज केडो शान केडो मर्तबो केडो मकाम वरी अल्लाह सा केडो दोस्तों इन्हीं ला साईं बुझाई हिदायत सारी रात सुभान जिन जागी याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ चए मिटियल दोमान किरोड़े कर सलाम अचो आतन दे मिट्टी मान लधो जरे कांधी पूरे मॉडर्न था नजर फेराए उन्हें कब्र वाले तक्यों था मिट्टी जो ढेर दे तो पियो पर हकीकतन यह मिट्टी ना है ये जन्नत जे बागन कब्रुल मोमिन रियाजुल जन्नत मोमिन जी कब्र जन्नत जे बागन जॾहिं मलाइका हिन को सवाल पुछनि था महबूबनि जो परवानो सरकार जो आशिक़ फौरन सही जवाब ॾे थो हुक्म थो करे अल्लाह मलाइको इन कब्र मां दरी खोलियो हिन बाने जे लाइ जेके मां अल्लाह नेमत तयार कयूं तां जो क़यामत ताईं उन नेमतुनि खे ॾिसंदो रहे दिल में खुश थी केॾो न करम ये रात अचण वारी या भलारी रात या बख़्शिश जी रात आहे केतिरा गुनाह आहिनि हथड़ा खणी बनाईंदे सिर थींदे पक्का जान लफ़्ज़ जमिया जो आहे सब गुनाह एक नंबर जेतरा भी तो गुनाह क्यान अचन तो जो कम सनड़ तो जो कम बाजान तो जो कम दुआ तो जो कम सब गुनाह बख्शला इन्हीं जे लाइ शैतान ताके भटकाईंदो शैतान ताके बुलाईंदो वो अज़ल जो बदबख्त अशैतान जासिमुन अला क़ल्ब इब्न आदम हुनखे अल्लाह पाक एड़ा इख्तियार अल्लाह जे इल्म में आ त थींदो जेको थी गुज़रियो जेको थींदो अल्लाह जे इल्म में आहे अशैतान जासिमुन अला क़ल्ब इब्न आदम आदम अलैहिस्सलाम जी औलाद जे दिल ते अचे वे पोते वेही इनके भिड़काए हक खो करे और जले वो बानो ऐज़ा ज़कर अल्लाह व ऐज़ा वसा जने जिक्र तो करे अल्लाह जो जिक्र जी जर बने तो वैज़ा गफल वस जरे मौला करीम खमानो गाफिल तोते सागा पैदा जिक्र जी बरकत सा न शैतान इंदो न खतरा पैदा तुझी दुआ खुदा जी बारगाह में कबूल